असां वटि आलिमनि जो क़दुरु इहो आहे जो अञा ताईं घर बि न ॾिनो आहे। मौली साहिबु 25 साल हिते रहियो आहे। कासमाबाद जे भंगीअ जी पघार 25,000 30,000 ऐं पेशमाम ऐं मौलवी जी पघार 10,000 या साईं जी वधीक आहे। सो बाबा हिननि आलिमनि जूं ज़रूरतूं असांखे पूरियूं। शैतान कॾहिं कॾहिं बरगिलाईंदो आहे त बाबा दीन जो कमु था कयो, मुफ़्त में कयो, पघारूं छो था वठो। मौली साहिब खे पघार न ॾियो, बसि दीन जो कमु थो करे, मुफ़्त में करे, क़ुर पढ़ाए मुफ़्त में, दीन जो कमु आहे, सवाब जो। मौली जोगी वाइज़ थो करे, तबलीग थो करे, हिनखे किरायो न ॾियोसि, दीन जो कमु आहे, मुफ़्त में करे। इहो शैतान जो हमिलो आहे। इहो यहूदी जी सूरत में दीन जे जी ख़िलाफ़ वर्दी पियो करे। इहो वॾे में वॾो हमिलो आहे। वरी चवंदा त साईं तव्हां पैसा छो था वठो, क़ुर जा पैसा छो था वठो। अलाह जा नबी वाइज़ कंदा हुआ, पोइ चवंदा हुआ वमा असलुकुम अलैहि मिन अज्र, तव्हां खां असां मज़दूरी कोन था वठूं, असांजी मज़दूरी अलाह ते। आयतूं पिया पढ़ंदा। मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं इहो वाइज़ हज़रत अबू बकर खे कयो या अबू जहल खे कयो? अबू जहल खे नबी साईं वाइज़ कयो। पोइ नबी साईं वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र, मां तव्हां खां मानी कोन थो घुरां, पैसा कोन थो घुरां, पाणी कोन थो घुरां, मज़दूरी कोन थो घुरां, मुंहिंजी मज़दूरी अलाह ते आहे। पर हज़रत अबू बकर जे लाइ मुंहिंजे नबी फरमायो 1.25 लाख सहाबा जा मां थोरा लाथा, पर हिन कुरारे अबू बकर जा मां थोरा कोन लाहे सघियुसि। क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद जे पारां अबू बकर जा थोरा मुंहिंजो अलाह लाहींदो। हज़रत अबू बकर नबी साईं वटि आयो, माल खणी, पाण फरमा मां अब कई त अबू बकर घर में छा छॾे आयो आहे? हज़रत अबू बकर फरमायो साईं दुनिया सॼी तव्हां वटि खणी आयो आहे, घर में आख़िरत छॾे आयो आहे। अलाह ऐं अलाह जे रसूल जे नाले खां सवाइ का शइ घर में कान छॾींदमि, बाक़ी सभु कुझु तव्हां वटि खणी आयो आहे। मां तव्हां खां पुछां थो, सहाबा नबी साईं जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं या न? पोइ ही वारिस नबी साईं जा वारिस आहिनि, हिननि जूं ज़रूरतूं केरु पूरियूं करे? या त चओ मौली अलाह बख़्श खे त खणे बेल चो पुटनि समेत वञी उते मज़दूरनि जी बाज़ार में वेहे, पोइ सॼो ॾींहुं मज़दूरी करे, पोइ पेशमामी तो बि हथु खणे, पोइ तव्हांजे बचनि खे बि क़ुर न पढ़ाए, पोइ बेल जो। मौली जोगी खे चओ बाबा छॾ वाइज़, हल कोयलनि जी हली गुॾ कर। हिननि वाइज़नि जो असरु आहे या कोन्हे? तबलीग जो फ़ाइदो आहे या न? तव्हां मूंसां गॾु सफ़र कयो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, हज़ारे मुवहिद मुस्लमान थी विया, केतिरा काफ़िरनि कलमो पढ़ियो आहे, रुगो मोबाइल ते वाइज़ ॿुधी, हज़ारे बेनमाज़ी निमाज़ी थी। असां वाइज़ था कयूं, तबलीग था कयूं, तव्हां असांखे पटका ॿधाईंदा हो। असां 50 जरेब 100 जरेब ज़मीन ठाही आहे। 30 साल थिया आहिनि मूंखे वाइज़ कंदे, काड़ा मुंहिंजा प्लाट आहिनि, मुंहिंजी 100 जरेब ज़मीन आहे, हिकिड़ी गाॾी वरिती आहे, सो बि किश्तनि में मस गाॾी जो कर्ज़ु लाथो आहे। गाॾी हूंदी त वाइज़नि ते पहुचंदासीं, न हूंदी त किथे पहुची। असां बिल्डर आहियूं, असां कारोबार कयो आहे। जो तव्हां मौलवियुनि ते एतिराज़ था कयो त हिननि खे, हिननि जूं ज़रूरतूं तव्हां ई असांखे पूरियूं करणियूं आहिनि। नांग कोन्हनि जो मिटी खाइनि, ही फ़रिश्ता कोन्हनि, हिननि खे बि ज़ालूं आहिनि, हिननि खे बि बच्चा आहिनि, हिननि वटि बि बीमारी आहे, शादियूं गमियूं आहिनि। अॼु वाइदो कयो त हिननि जूं ज़रूरतूं असां पूरियूं कंदासीं। कॾहिं पुछा कई त मौली साहिब खां, घर हथ ई कोन त असां 3 मंज़िल फ्लैटूं ठारायूं आहिनि। हैदराबाद में फ्लैट जुदा, कराची में फ्लैट जुदा। हिन मौली साहिब 30 साल हिते रहियो आहे, अञा त हिकिड़ो कमिरो बि न। अॼु वाइदो कयो त हिननि जूं ज़रूरत असां पूरी कयूं। छा कंदा कयो हिन निमाज़ में? जो मौली साहिबु अलाह बख़्श बीठो हुजे, घर में अटो बि न हुजेसि, त पोइ ख़्यालु त सॼो बचनि ॾे हूंदुसि, पोइ तव्हांखे निमाज़ कहिड़ी पढ़ाईंदो?
नमाज में मौलवी बीठो हुजे, घर में भाॼी बि न हुजेसि, तव्हां खां पुछा थींदी आहे कान थी? पुछा कंदा कयो हिननि पेशमावनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, वलियत 5000 10,000 ते वेठा संदरो ॿधियूं करे त असां दीन जी ख़िदमत